वॾा तूफ़ान ईंदा ऐं उन तूफ़ान में असां उॾामी वेंदासीं। मुंहिंजा परवरदिगार, जेकॾहिं असांखे पैदा कयो हुई न, ग़रीब करे पैदा न करी आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त जेका सैयद निसार शाह जी फिल्म अची रही आहे सिंध टीवी ते, उन जो ॿियों टीज़र रिलीज़ कयो वियो आहे। तव्हां टीज़र त ॾिठो हूंदो दोस्तों, तमामु बहितरीनु फिल्म आहे ऐं धमाकेदार फिल्म आहे, फुल एक्शन फिल्म आहे, तव्हांखे ॾिसण में ईंदी। दोस्तों, हिन फिल्म जो डायरेक्टर आहे सैयद ख़ालिद शाह ऐं फिल्म जी स्टार कास्ट में तव्हांखे ॾिसण में ईंदा सैयद निसार शाह, अब्बास गुल ओढाणो, ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार तव्हांखे हिन स्टार कास्ट में शामिल ॾिसण में ईंदा ऐं सतार लाड़ बि हिन फिल्म जी स्टार कास्ट में शामिल आहे, वफ़ा दिलदार बि शामिल आहे। दोस्तों, ॻाल्हि कजे हिन फिल्म खे रिलीज़ करण जी, त हिन फिल्म खे रिलीज़ कॾहिं कयो वेंदो, त दोस्तों हिन फिल्म खे हिन ईद ते रिलीज़ कयो वेंदो। जेका ईद अचे थी, हीअ ईद तव्हांजे लाइ हिन फिल्म जो तोहफ़ो आहे, तव्हां ज़रूरु ॾिसजो हीअ फिल्म। त दोस्तों, अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लॻी हुजे तिन खे लाइक कजो ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुदस्सिर अली टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।